अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु दोस्त ठीकु हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। जीअं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी वारे ड्रामे जे अचण वारी किस्त में छा थियण वारो आहे। जीअं त छा शानी बेगम जी मां बाई मतिलबु ज़ार ॾियण में मीरा खे कामयाब थी वेंदी या न, तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। छाकाणि त ज़ार ॾेई रही हुई ऐं उन छोटू खां मतिलबु उनजो जेको कमु करण वारो आहे उनखां उनजी चांहि वठी ऐं ॿी चांहि ॾेई रही आहे। जीअं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां छा ज़ार उन में हुयो न, त हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं। उन छा हाणे ओठे खे बि अॻुवा करे ईंदा या न, तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उनखां पहिरियां मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेकर असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। उन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अचण वारी हर वीडियो सभ खां पहिरियां तव्हां तक पहुची सघे। जीअं त दोस्तों तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़ार उन चांहि में मतिलबु हूंदो आहे जेका बाई शानी बेगम जी मां उन खे छोटू खे ॾेई रही हूंदी आहे, उन चांहि में ज़ार ज़रूरु हूंदो आहे। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ऐं मीरा खे ज़ार बि मतिलबु चवंदी न आहे त अॼु चांहि तूं सुठी न ठाही आहे, मतिलबु कौड़ी लॻंदी आहे ऐं उन चांहि में ज़ार हूंदो आहे। उनखे ज़ार बि अची वेंदो आहे ऐं उहा बेहोशी हालात में उनखे अस्पताल खणाए वेंदा आहिनि, मतिलबु उहा बची बि वेंदी आहे। जीअं त दोस्तों तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मरी न वेंदी आहे, बची वेंदी आहे। पोइ इहो इंजाम कंहिंजे मथां ईंदो इहो अॻिले वीडियो में तव्हां दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाईंदासीं। ऐं छा उठे वारनि खे ॿधी खणी ईंदा या न, तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिम्मत ऐं लाउती जे ज़रिए उनखे खणी ईंदा उठे खे। इहो अॼु जो वीडियो जेकॾहिं पसंदि आए त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। महिरबानी दोस्तों, वीडियो फुल ॾिसण।